नसीराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA मीर नादर अली ख़ान मक्सी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ पारां 2 महीननि खां देर सां ज़रई पानी मुहैया कयो वियो ऐं बहितर मैनेजमेंट न थियण करे नुक़सान थियो आहे। मक़सद मसलो इहो थियो आहे असां सां हिन साल खोट त मिड़ी हर साल थींदी आहे, पर हिन साल खोट इहा थी आहे जो तमामु 2 महीननि जी खोट थी आहे। पाणी जेको हाणे आयो आहे न 2 महीना लेट आयो। अगस्त जो महीनो अॼु 8 तारीख़ पानी दरिया में अची वियो। हाणे आहे मैनेजमेंट जो कमु, आपाशी खातो जेको उनखे मैनेज करे। हाणे मुंहिंजे हिसाब सां हिनमहिल इंडस ते जेको धरणो तव्हां चओ था लॻो उहो राइस वारनि हयो या वारे राइस थियो। हाणे राइस हिनमहिल तव्हांखे FO थी हले पंहिंजो रुकन खां 1.5 फुट वारा लही वई आहे। उहो फ्लशिंग बेसिकली दरिया मां पाणी छिक थिए थी, उहो हिकिड़े ॾींहं में उनखे ठाहींदा। मुंहिंजे हिसाब सां राइस में पाणी फुल आहे। मसलो मैनेजमेंट जो, ख़ासि तौर सां इहे जेको सॼो डिस्ट्रिक्ट आहे न पोइतेपैल डिस्ट्रिक्ट, उन में 3 ब्रांचिस आहिनि। राइस बि इरीगेट थी करे, वारा बि करे थी और सैफुल्ला मक्सी करे। 3 ते मैनेजमेंट जो मसलो। हाणे हर को चए थो मूंखे पाणी अॻु में मिले, हक़ीक़त बि आहे वो चाहींदा जो हाणे टाइम थोरो आहे, उन में मिस मैनेजमेंट थिए पई। त असांजी कोशिशि इहा आहे मैनेज करे पाणी हर कंहिंखे टाइमली पुॼायो वञे। पर हाणे कुदरती पाणी देरि सां आयो, हाणे प्रॉब्लम आहे। पर अलाह कंदो अगरि इन तरीक़े सां जीअं पाणी हले थो त कमु चढ़ी वेंदो माण्हुनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन्हनि रखियो ज़ाहिर आहे उहो ऑपोज़िशन वारा आहिनि, उहो त चाहींदा पीपल्स पार्टी जी हुकूमत ई न हुजे न। हे त ख़ाली एडमिनिस्ट्रेटर आहे, वो तो लगा पिया न सही हुकूमत ठाहिण जे लाइ, भली ज़ोर बार ॾियनि। इहो बेसिकली गवर्नमेंट जो कमु आहे, चीफ मिनिस्टर जो कमु आहे, उहो कैबिनेट में रदो बदल कंदो आहे। उहो हाणे रिप्रेजेंटेशन असां सम्झूं था इन एरियनि खे मिलणु खपे, पर हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे, कनि न कनि। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.